अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं हाज़िर थियो आहियां तव्हां सां हिकु अहिड़ी सूरताल जे बारे में ॻाल्हि ॿोल करण लाइ जेका पोयनि 10-12 ॾींहंनि खां सॼी दुनिया खे हिलाए रही आहे। उहा आहे ईरान ऐं इसराइल जे विच में जेका जंग शुरू थी आहे उन जे बारे में। हिन वीडियो में आउं पहिरीं इन ॻाल्हि ते बयानु कंदुसि त 13 जून खां वठी छा थियो जॾहिं इसराइल ईरान ते अटैक कयो ऐं उन जूं कुझु न्यूक्लियर फैसिलिटीज़ तबाह करे छॾियूं, ऐं 13 जून खां वठी अॼु ॾींहं ताईं कहिड़ी सूरताल थी, उन में अमेरिका जी इंटरवेंशन छा हुई ऐं यूरोप ऐं इस्लामिक कंट्रीज़ जी इंटरवेंशन छा हुई ऐं अॼु छा पियो थिए, इन जे बारे में ॻाल्हाईंदासीं। उन खां पोइ वरी पाण इन बारे में ॻाल्हाईंदासीं त ईंदड़ महीने खण जे अंदरि कहिड़ियूं कहिड़ियूं तवक़ात आहिनि। सो इहो त तव्हांखे ख़बर आहे त 13 जून ते जॾहिं इसराइल ईरान जे न्यूक्लियर फैसिलिटीज़ ते हमिलो कयो ऐं उन जे न्यूक्लियर साइंसदाननि ऐं जेके मिलिट्री जा अॻुवान हुआ उन्हनि खे ड्रोन्स ऐं बमनि जे ज़रिए मारे छॾियो ऐं हिकु ई ॾींहं में 220 माण्हू मरी विया, त इसराइल खे इहा तवक़ो कान हुई त ईरान उन जे बदिले में तेल अवीव ऐं ॿियनि शहरनि हाफ़ा समेत ॿियनि शहरनि ते हमिलो कंदो ऐं ईरान पंहिंजी फैसिलिटीज़ खे इस्तेमालु कंदे तेल अवीव ते हमला शुरू कया ऐं इन्हनि पूरनि 10 ॾींहंनि जे दौरान जेके हमला थींदा रहिया उन में ईरान ऐं इसराइल जो नुक़सानु थींदो रहियो। हिकु तजिए मुताबिक़ ईरान जा $2.4 मिलियन नुक़सानु थी चुको आहे ऐं इसराइल जो बि एतिरो ई नुक़सानु थी चुको आहे। पर इहा ॻाल्हि सोचण जी आहे त इहा जंग जंहिं वक़्तु शुरू थी उन ॾींहं खां अॻु में ईरान ऐं अमेरिका जे विच में ईरान जी जेका न्यूक्लियर फैसिलिटी आहे या जेको न्यूक्लियर इरादो आहे उन ते हुननि जी ॻाल्हि ॿोल हली रही हुई ऐं उहा ॻाल्हि ॿोल कंहिं नतीजे ते पहुचण खां अॻु में ई इसराइल ईरान ते अटैक करे छॾियो, जंहिंजे करे उहा ॻाल्हि ॿोल बंदि थी वई ऐं उहा ॻाल्हि ॿोल जो बंदि थी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेको अमेरिका ईरान खां चाहियो थिए उन जो हुनखे को बि जवाबु न मिलियो। अमेरिका ऐं इसराइल ईरान मां इहो चाहिनि था त हू न्यूक्लियर बम जी जेका फैसिलिटी आहे यूरेनियम सां गॾु जेको हू एटॉमिक बम ठाहे रहिया आहिनि उन बम खे ठाहिणु बंदि कनि। हीअ त हिकिड़ी ज़ाहिरी सियासत आहे, हिकिड़ी ज़ाहिरी डिमांड आहे या हिकिड़ो मुतालबो आहे त छाकाणि जो तव्हां जेकॾहिं यूरेनियम सां गॾु एटॉमिक बम ठाहींदव त हू सम्झनि था त इसराइल ख़तरे में पइजी वेंदो ऐं उन ते हू कॾहिं बि हमिलो करे सघे थो। पहिरीं त इहो मुतालबो ई अणवणंदड़ ऐं ग़ैर फितरी आहे, छाकाणि जो जॾहिं अमेरिका खे ऐं इसराइल खे पंहिंजा यूरेनियम जा बम आहिनि, जॾहिं हू उहा साॻी फैसिलिटी ऐं हू अहिड़ा साॻिया बम ठाहे सघनि था त पोइ हू ईरान खे छो था चवनि त तव्हां बम न ठाहियो। त हुन जो असुलु मक़सदु इहो आहे त हुननि खे दुनिया जे आॾो इहो ॾेखारिजे त हीअ बम ठाहे रहिया आहिनि ऐं हीअ दुनिया जी सिक्योरिटी जे लाइ वॾो ख़तरो थींदा, तंहिंजे करे हिननि सां असां जंग कंदासीं। ऐं जंग इहा बिल्कुलु ईअं ई आहे जीअं 1991 में अमेरिका इराक जे सदर सदाम खे किराइण जे लाइ जंग कई हुई। हिननि जो हिते बि इहो ई मक़सदु आहे, छाकाणि जो विच ओभर जो जेको ख़ितो आहे उन में सवाइ ईरान जे बाक़ी ॿिया जेके बि मुल्क आहिनि उहे अॻु में ई इसराइल सां ताउन करे रहिया आहिनि ऐं इसराइल जूं जेके जाहिरियत आहे जेका हुन जी ग़ज़ा जे ख़िलाफ़ु तमामु घणी जाहिरियत आहे ऐं जेको हुननि मज़लूम माण्हुनि खे मारियो आहे उन में हू सभु ख़ामोश आहिनि। ख़ासि तौर ते मिसाल ॾेई सघिजे थो मिस्र जो,
जेको मिस्र में 2014 में इख़्वानुल मुस्लिमीन जो जेको सदर हो, उनखे हुननि हाराइण लाइ ऐं उनखे किराइण जे लाइ चीफ ऑफ आर्मी स्टाफ अज़ीज़ीअ खे अॻियां वठी आया ऐं मोर्सीअ खे गिरफ़्तार करे छॾियऊं ऐं उनजे ख़िलाफ़ु केस हलायऊं, जेको डायबिटीज़ ऐं मुख़्तलिफ़ मर्ज़नि में जेल में मरी वियो। ऐं उते खां जॾहिं खां अज़ीज़ीअ जी हुकूमत आहे मिस्र में, तॾहिं खां वठी मिस्र मां हुननि खे को बि ख़तरो कोन्हे। साॻी तरह सां इराक़ में बि ईअं थियो। सद्दाम हुननि जे लाइ हिकु वॾो ख़तरो हो ऐं सद्दाम जे मथां हुननि जेके हमला कया ऐं हुननि सां जंग लड़ी, उनजो ख़ासि मक़सदु इहो ई हो त जेको डोनाल्ड रम्सफील्ड हो, उहो इराक़ जूं जेके तेल जा ज़ख़ीरा हुआ, उन्हनि ते पंहिंजा कॉन्ट्रेक्ट ॾियणु पियो चाहे, जेके सद्दाम हुनखे ॾियणु न थे ॾिना। ऐं सद्दाम लोकल कॉन्ट्रेक्टर्स खे उहे ठीका बि ॾिना, त उहे ठीका हुन डोनाल्ड रम्सफील्ड जेको यहूदी हो, उनखे ॾियारण जे लाइ हुन सॼी इराक़ जो जेको चरखो आहे उहो सॼो पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो। ऐं तॾहिं खां वठी उते बि हिकिड़ी पपेट गवर्नमेंट आहे जेका हुननि जी पुतली तमाशो आहे। हाणे हू चाहिनि था त ही ईरान ई हिकिड़ो वाहिद ताक़त आहे, हिकिड़ी वॾी इस्लामी ताक़त आहे जेका यहूदियुनि सां ऐं ख़ासि तौर ते इसराइल सां विढ़ी रही आहे। उन जूं ॿियूं बि कई ब्रांचिस आहिनि, यानी कई अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे हू मदद कनि था, जीअं यमन जा होतीज़ आहिनि या फ़लस्तीन जा हमस आहिनि या मुजाहिदीन आहिनि जेको आहे सो लिबिया जा। इन्हनि खे जॾहिं हू मदद करे रहिया आहिनि त हू उन्हनि जा साथी आहिनि ऐं उन्हनि जे ज़रिए हू गज़ा में रेज़िस्टेंस पैदा कनि था, मुज़ाहमत पैदा कनि था। त अॼु ॾींहं ताईं जेके बि जंगियूं लॻियूं आहिनि, उन्हनि में हू मुज़ाहमत कंदा रहिया। इराक़ वारनि मुज़ाहमत कई, मिस्र मुज़ाहमत कई, कंदे बहरहाल हू हुननि जी पपेट थी विया ऐं हुते हुननि रिजीम ई चेंज करे छॾियो। हिते बि हाणे बेंजामिन नेतन्याहू सिधो समुझ चए थो त असां ईरान जे अवाम जे ख़िलाफ़ु कोन आहियूं ऐं असां चाहियूं था त असां जेको आहे सो ईरान जो अवाम फ्रीडम हासिलु करे ऐं हिननि एक्सट्रीमिस्ट मां जेको आहे सो जान छॾाए, ऐं इन जे करे असां जेको आहे सो चाहियूं था त इहो जेको रिजीम आहे उहो हटायूं असां। बहरहाल इहो हिननि जे लाइ एतिरो आसान कोन्हे, छो जो जेकॾहिं इहो करे सघनि हा त पोयां 40-50 सालनि में जेका ईरान सां जंग लड़ंदा रहिया आहिनि उहो हू करे वञनि हा। ऐं ईरान जे हिन वक़्तु जो जेको हुननि जो सुप्रीम लीडर आहे आयतुल्ला ख़मीनी, उन हिन वक़्तु जेको बयानु ॾिनो आहे उन में हुन चयो आहे त जेकॾहिं इस्लाम खे बचाइण जे लाइ इमाम हुसैन पंहिंजी जान ॾेई सघे थो त असांजी जान जी कहिड़ी अहमियत आहे, यानी हू पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहे। गुज़िरियल जुमे ते लखे माण्हुनि जी मौजूदगीअ में इमाम ख़मीनीअ जेके ख़ुतबात ॾिना ऐं जेके उन पंहिंजे अवाम खे सम्झो त हिकिड़ो दीनी दर्स ॾिनो, उन मां आउं सम्झां थो त जेको ईरान जो अवाम आहे उहो कंहिं बि सूरत में इसराइल जी इहा दादागिरी ऐं दहशतगर्दी क़बूल कोन कंदो। ऐं जेकॾहिं अवामनि जे विच में जंग थी त पोइ ईरान जो अवाम 7 करोड़ आहे, त इन्हनि जे विच में जेको आहे सो एॾो वॾो फ़र्क़ु आहे ऐं इन्हनि जे विच में जेकॾहिं जंग थी त हू अवाम हुनखे कुचले छॾींदो। पोयां 10 ॾींहंनि में जेको कुझु थियो ऐं अञा जारी आहे, उन में इसराइल इहो ॾिठो त तल अबीब ते कई फ्लैटनि ते बम किरिया ऐं इस्पतालुनि ते बम किरिया। जॾहिं उन्हनि जे इस्पतालुनि ते बम किरी रहिया हुआ त नेतन्याहू ऐं उन जो अवाम मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते ऐं सोशल मीडिया ते अची चई पियो त हीउ त ज़ुल्म आहे, हीउ ज़ुल्म आहे, हीउ तव्हां ॿारनि खे ऐं माज़ूरनि खे ऐं मरीज़नि खे छो पिया मारियो। त हुननि खे इहा ख़बर तॾहिं पई आहे जॾहिं ही ॿार मरनि था, जॾहिं इसराइल जा ॿार मरनि था, तॾहिं हुननि खे इहा ख़बर पई आहे त वाक़ई इहो ज़ुल्म आहे। हुननि खे इहा ख़बर 7 अक्टूबर खां वठी अॼु ॾींहं ताईं तॾहिं न पई पई जॾहिं हुननि जे फ़ौजियुनि गाज़ा ते हमिलो पियो कयो ऐं गाज़ा जा जेके ॿार, औरतूं ऐं ॿुढा मरी रहिया हुआ,
जंहिंमें 50,000 माण्हू मरी चुका आहिनि, जंहिंमां 15,000 ॿार आहिनि। ऐं उन्हनि इस्पतालुनि ते, स्कूलनि ते ऐं फ्लैटनि ते जॾहिं हमला पे कया त उन वक़्तु हुननि जी इहा इंसानी हैसियत किथे हुई? इहे इंसानी क़दुरनि जा जेके हुननि जा मुतालबा हुआ उहे उन वक़्तु किथे हुआ? ऐं हुननि न सिर्फ़ु सिधो संहुं हमिलो कयो इस्पतालुनि ते, पर जेके इस्पतालुनि खे बचाइण वारा माण्हू हुआ, यानी पैरामेडिकल स्टाफ, उन्हनि जे वेगनुनि ते, उन्हनि जे वेहिकल्स ते हुननि हमलो कयो ऐं उहे माण्हू मारिया। उन खां सवाइ मार्च खां वठी, हिन साल मार्च खां वठी अॼु ॾींहं ताईं, जॾहिं त जून पई हले, अॼु ॾींहं ताईं जेका उन्हनि जी एड आहे, यानी दुनिया जा माण्हू, दुनिया जा मुल्क जेके हुननि खे ट्रकुनि जे ज़रिए एड मोकिलींदा आहिनि, उन में जेकॾहिं 5,000 ट्रकूं वयूं पे त उन जे बदिरां हुननि सिर्फ़ु 50 ट्रकूं छॾियूं आहिनि ऐं अञा ताईं उहो ब्लॉकेज जारी आहे। ऐं जॾहिं उहे 50 ट्रकूं उते पहुचनि थियूं फूड खणी ऐं खाधे पीते जो सामान खणी, तॾहिं हू जेके मस्कीन माण्हू आहिनि उहे कतारुनि में बीही 2 रोटियूं वठण जे लाइ जेके आहिनि सभु परेशान हूंदा आहिनि। त हू कतार में बीठा हूंदा आहिनि त जीअं हुननि खे 2 रोटियूं मिलनि, को बोर्ड मिले ऐं का अहिड़ी का शइ मिले जंहिंसां हुननि जो खाधो थिए। उन्हनि कतारुनि ते IDF, यानी जेका इसराइल डिफेंस मिनिस्ट्री आहे, जेका फ़ौज आहे, उन्हनि कतारुनि ते हमिलो करे माण्हुनि खे मारियो। गुज़िरियल हफ़्ते जी ॻाल्हि आहे त हिकु ॾींहं में 300 माण्हू मरी विया, उहे जेके हुन जे कतार में बीठा हुआ। ऐं उन्हनि ॿारनि ऐं उहे, छाकाणि जो कॾहिं ॿार ऐं कुझु नियाणियूं बि उन्हनि कतारुनि में बीहंदा आहिनि, त उन्हनि खे जेको आहे माण्हुनि गॾु गाॾियुनि ते खणी इस्पताल पहुचायो ऐं कुझु मरी विया। अॼु बि रोज़ानो 15-20 ॿार गज़ा में मरी रहिया आहिनि। उहे केरु पियो मारे? उहे इंसानी हक़नि जा क़दुर किथे आहिनि? उन जे बारे में इसराइल छो नथो सोचे? उन जे बारे में जेकॾहिं इसराइल जे एम्बेसडर खां कल्ह हिकिड़े सहाफ़ीअ पुछियो पियो हिते लंडन में, त तव्हां ॿुधायो त तव्हां 15,000 ॿार मारे चुका आहियो ऐं रोज़ानो 15-20 ॿार मारियो पिया, त उहो छा जे लाइ था मारियो? त हुन चयो त इन ॻाल्हि जो जवाबु मूं वटि कोन्हे। सो इहा जेका जंग आहे उन जी हिकिड़ी सियासी हैसियत आहे ऐं सियासी हैसियत हुन जी इहा ई आहे त इन जो सॼो जेको चरखो आहे उहो डोनाल्ड ट्रंप जे मैसेजिस ऐं उन जे एक्शन्स ऐं उन जे डिसीशन्स ते आहे। 2 ॾींहं अॻु में हुन चयो त आउं 2 हफ़्तनि खां पोइ फ़ैसिलो कंदुसि। अञा आउं छॾियां थो हुनखे, जेको आहे ईरान खे, त भले सोचे वठे। ऐं 2-3 ॾींहं अॻु में हुन चयो त ईरान खे घुरिजे त हू सरेंडर करे छॾे, छाकाणि जो तव्हां पुॼी कोन था सघो। सरेंडर करियो या त मरण लाइ तयारु थी वञो। ऐं ईअं बि चई त तेहरान जे सभिनी माण्हुनि खे आउं चवां थो त हू ख़ाली करे वञनि, त मथां हू जेको आहे मरी न वञनि। ऐं बहरहाल कल्ह नेठि अमेरिका ईरान ते हमिलो करे छॾियो ऐं उन्हनि जे 3 शहरनि ते हुन हमिलो कयो, फार्डो, इस्फहान ऐं नतांस, जिते हुननि जूं न्यूक्लियर फैसिलिटीज़ आहिनि। ऐं हुननि जंहिं मिसाइल सां हमिलो कयो उनजो नालो आहे GBU-57, जंहिंजी क़ीमत 30,000 UK पाउंड आहे। ऐं उन सां हुननि ते हमिलो कयो जेको अंदरि ज़मीन में वञी ऐं उन खां पोइ एक्सप्लोर थींदो आहे। यानी हिकिड़ा मिसाइल उहे हूंदा आहिनि जीअं बैलिस्टिक मिसाइल आहिनि, अक्सर इसराइल ईरान ते किराईंदो रहे थो ऐं ईरान बि इसराइल ते किराईंदो रहे थो, मगर हीउ उहो मिसाइल आहे जेको मथां खां कोन फाटंदो आहे, मगर अंदरि जॾहिं ज़मीन में वेंदो आहे त उन खां पोइ वञी उहो पंहिंजी कार्रवाई कंदो आहे। त हीउ उहो मिसाइल हो जेको अमेरिका वटि मौजूदु हो, GBU-57, जंहिंजे लाइ इसराइल हुनखे चवंदो रहियो हो त तव्हां महिरबानी करे हुन ते अटैक करियो त जीअं हू दहशत हुन सां वधे। ऐं उहो मिसाइल नेठि कल्ह हुननि हमिलो करे छॾियो आहे ऐं उन जा जेके रिपरकशन्स आहिनि उहे हाणे ज़ाहिर थींदा। ॿिए तरफ़ इस्लामिक कॉन्फ्रेंस, ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज़, जंहिंखे मोस्टली असांजा दोस्त OIC चवंदा आहिनि, यानी OIC उहो कंदी त कुझु बि कोन्हे, पर रुगो मुलाक़ातूं कंदी आहे, रुगो कॉन्फ्रेंसूं कंदी आहे। उन्हनि उहे गॾिजी का फ़ौजी हिकमत अमली त हू जोड़ींदा कोन्हनि। ऑर्गेनाइज़ेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज़ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे इनिशिएटिव सां ठही हुई। उहा इन लाइ ठही हुई त जीअं जेके मग़रब जूं क़ुवतूं आहिनि उहे जॾहिं मुस्लमाननि ते हमिलो कनि था त उन्हनि खे जेको आहे सो प्रोटेक्शन ॾिनी वञे। ऐं उन जो इरादो इहो हो
त उन में हिकिड़ी फ़ौजी ताक़त ठाही वई, जीअं जेके ही मग़रबी ताक़तूं आहिनि उन्हनि जी हिकिड़ी फ़ौजी ताक़त आहे नेटो। भाई उहो जॾहिं फ़ैसिलो कनि था त नेटो जे तरफ़ खां उन्हनि मुल्कनि ते हमिलो कयो थो वञे, त इस्लामिक ऑर्गेनाइज़ेशन जी बि हिकिड़ी फ़ौजी ताक़त हुजणु घुरिजे, पर फ़ौजी ताक़त का बि कान्हे। ऐं हींअर इस्तांबुल में तुर्कीअ जे सदर जेको आहे सो इहा कॉन्फ्रेंस कोठाई आहे, जंहिंमें मोस्टली ईरान जो फॉरेन मिनिस्टर सभिनी मुस्लिम क़ुवतुनि खे रिक्वेस्ट करे रहियो आहे त तव्हां हिन में पार्टिसिपेट करियो। यूरोपियन यूनियन खे बि हुन रिक्वेस्ट कई आहे त तव्हां पार्टिसिपेट करियो। यूरोपियन यूनियन वारा इसराइल खे मथ भरी सिट ई सपोर्ट त करे रहिया आहिनि, मगर उन जे कुझु मिनिस्टर्स उते बीही 1 मिंट जो ऐलान कयो त असां इसराइल जे ख़िलाफ़ु जेको आहे सो एहतजाज था करियूं, ऐं इहो एहतजाज जारी आहे। तंहिं करे हाणे हिन ॻाल्हि जी जेका सिचुएशन जेका बीही रही आहे उन में असां इहो को अंदाज़ो नथा करे सघूं त हीअ जंग जेका आहे सा कहिड़ो रुख़ अख़्तियार कंदी, मगर इन ॻाल्हि जी निशानदेही ज़रूरु मिली वई आहे त ईरान एतिरो कमज़ोर कोन्हे जेतिरो हुनखे सम्झो पियो वञे, ऐं इहो इन ॻाल्हि जी बि वॾो इम्कानु आहे त को अहिड़ो मुल्क जीअं मसलन पाकिस्तान या चाइना या रशिया, को अहिड़ो मुल्क इसराइल जे तल अबीब ते हिकु अहिड़ो बम ज़रूरु किराईंदो जो तल अबीब हिरोशिमा या नागासाकी थी वेंदो, छो जो इहो मकाफ़ात अमल आहे। इहो मकाफ़ात अमल जेको हुननि 1948 खां वठी गाज़ा ऐं फ़लस्तीन जे मुख़्तलिफ़ फ़लस्तीन जे इलाइक़नि ते, जंहिंमें वेस्ट बैंक बि आहे, उन ते जेको हू ज़ुल्म कंदा रहिया आहिनि, उन जो जवाबु दुनिया जे कंहिं न कंहिं ख़िते मां, कंहिं न कंहिं धुर तरफ़ां हुननि खे मिलंदो, छो जो दुनिया जा मुल्क हाणे न्यूक्लियर ताक़तूं थी विया आहिनि। न्यूक्लियर ताक़तुनि में पाकिस्तान, ईरान, इंडिया, फ्रांस, यूके, अमेरिका ऐं रशिया मौजूदु आहिनि। उहे कंहिं बि वक़्त ते इसराइल जी इन ज़ुल्म खे न सहंदा, ऐं हिन वक़्तु ईरान वटि हिकु तमामु वॾो ॿियो हथियार मौजूदु आहे जंहिंसां हू दुनिया जी इकोनॉमी खे मजबूर करे सघे थो। उहो आहे होर्मुज़ हिकिड़ो चैनल आहे जंहिं मां 20% ऑयल ट्रांसपोर्टेशन जंहिंजे ज़रिए थींदी आहे, यानी जेको सऊदी अरब खां तेल निकिरे थो, इराक खां निकिरे थो, थोरो घणो पाकिस्तान मां निकिरे थो ऐं ईरान मां निकिरे थो, उहो इन होर्मुज़ चैनल जे ज़रिए यूरोप ऐं अमेरिका में पहुचंदो आहे। जेकॾहिं उहो चैनल ईरान जे लाइ तमामु आसानी आहे त हू बंदि करे छॾी। जेकॾहिं हुननि इहो चैनल बंदि कयो त पोइ इहा उनजी जेका इकोनॉमी आहे उहा ख़राबु थी वेंदी ऐं ऑयल जूं प्राइसिस वधी वेंदियूं। जीअं ई ऑयल जूं प्राइसिस वधंदियूं त पोइ गोश्त ऐं टमाटा ऐं सब्जियूं ऐं इन्हनि जूं क़ीमतूं बि पोइ वधी वेंदियूं, ऐं उहो इन्फ्लेशन जेको आहे उहो असां ऐं तव्हां ॿिन्ही ते उनजो असरु थींदो। यानी उहो जेको असरु आहे उहो अमेरिका जे बाशिंदे ते बि पवंदो, यूरोप जे बाशिंदे ते पवंदो, चाहे उहे भले खणी दुश्मन क़ुवतूं छो न हुजनि, चाहे उहे खणी ज़ालिम क़ुवतूं छो न हुजनि। त अहिड़ी तरह सां इहो जेकर ॾिठो वञे त ट्रंप जेको इहो हमिलो कयो आहे ईरान ते ॿ ॾींहं अॻु में, उहो बेसिकली गैर क़ानूनी बि आहे, छाकाणि जो मुल्क खे को बि एटम बम किराइण जे लाइ, कंहिं बि मुल्क ते हमिलो करण जे लाइ हुनखे कांग्रेस खां इजाज़त वठणी पवंदी आहे, मगर हुन कांग्रेस खां इजाज़त कोन वरिती ऐं हुन पंहिंजे अवाम सां, यानी जंहिं ॻाल्हि ते हुन पंहिंजे अवाम खां वोट वरितो, डोनाल्ड ट्रंप जॾहिं वोट पे वरितो तॾहिं हुन अवाम खे चयो त असांजी जेका स्ट्रेटेजी आहे उहा इहा हूंदी त असां कंहिं बि सूरत में किथे बि जिते बि जंग थी रही हूंदी असां हुनखे रोकींदासीं। जीअं ईंदे ई रशिया ऐं यूक्रेन जे विच में ठाह कराइण जी कोशिशि कई ऐं ज़ेलेंस्की खे धमकियूं ॾिनई त तूं टी जंगी अज़ीम जे लाइ मथे चढ़ी रहियो आहीं, तूं जेको आहे सो सिधो थी ऐं असांखे जेको आहे माना पावर ॾिए थो, को पावर कोन्हे। ऐं उहे निगोशिएशन्स बि अञा ताईं डोल्ड्रम्स, अञा ताईं जेको आहे सो मतिलबु किथे बि कोन पहुची वञे। साॻी तरह सां हिते बि हिन चयो त गाज़ा का ॻाल्हि कोन्हे, गाज़ा जा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे असां शिफ्ट करे छॾींदासीं। हा, केॾांहुं शिफ्ट कंदव? हू हुननि जी धरती आहे, हू हुननि जो देश आहे, हुननि जी ॿोली, हुननि जा माइट मिट, हुननि जूं सकाफ़ती ऐं तारीख़ी जायूं हुते आहिनि, उन्हनि खे तव्हां केॾांहुं शिफ्ट कंदव? चई असां जॉर्डन शिफ्ट कंदासीं, इजिप्ट शिफ्ट कंदासीं, टर्की शिफ्ट कंदासीं ऐं कुझु पोर्शन्स में डिवाइड करे छॾींदासीं ऐं गाज़ा पोइ अमेरिका हलाईंदी।
यानी अमेरिका कोन हलाईंदी, पर बेसिकली उहो इसराइल हलाईंदो। यानी जेके माण्हू चवनि था न त इसराइल खे अमेरिका जी पुठ भराई आहे, उहा इन करे पुठ भराई हू चवनि था त इन जे करे इसराइल जिते वणे उते दहशत थो करे। बेसिकली इहा ॻाल्हि ईअं आहे त अमेरिका खे इसराइल जी पुठ भराई आहे। हू हुनजो जेको आहे सो माना जेकर ॾिठो वञे त जेका बि अमेरिका में सियासत थिए थी, उनजो जेको महंगार आहे, जेॾीमहिल उनजो सदर मुक़ररु थींदो आहे त उहो इसराइल सां हिकिड़ी अंडरटेकिंग करे ऐं उन खां पोइ उनजो सदर थींदो आहे। त उहो उन केतिरी जॻहियुनि ते तव्हां ॾिसो त जेको आहे ट्रम्प माना हुनजी बेंजामिन नेतन्याहू जी कुर्सी पियो ठाहे, यानी हुन कुर्सी खोले हुनखे वेहण जी इजाज़त पियो ॾिए, वियो त तव्हां पोइ तव्हांजी मां कुर्सी अंदरि करियां। तंहिंजे करे उहो उन्हनि जो पपेट आहे। सो 2 ॾींहं अॻु में ट्रम्प चयो पिए त आउं अञा 2 हफ़्ता छॾियां थो, ऐं अॼु वरी हमलो करे छॾी। हाणे ॾिसूं त ईंदड़ कुझु ॾींहंनि में, कुझु महीननि में छा थो थिए। ख़ासि तौर ते ईंदड़ महीनो ॾाढो तमामु घणो क्रुशल आहे। जेकॾहिं इहा जंग वधणी आहे ऐं सीज़ फायर नथो थिए त पोइ इन जो असरु दुनिया जे हर आम माण्हू ते पवंदो, छो जो जंग सां महांगाई वधंदी आहे। ऐं जेकॾहिं सीज़ फायर थिए थो, निगोशिएटर्स विच में अचनि था, त पोइ अञा कुझु झको थी सघे थो। मगर जंग वधण जे लाइ ईरान जूं जेके अखियूं आहिनि उहे हिन वक़्तु रशिया ऐं चाइना में आहिनि। उन सां ईरान जो फॉरेन मिनिस्टर रशिया जे सदर सां मिली रहियो आहे, ऐं जॾहिं निगोशिएशन थियूं पिए तॾहिं हुन सां रशिया जे सदर सां ॻाल्हि ॿोल जारी हुई त हू ईरान हाणे ईअं हथियार फिटा कोन कंदो। इहो इसराइल खे सम्झणु घुरिजे त ईरान इराक़ ऐं मिस्र नाहे जो हू हथियार फिटा करे। उनजो जेको अवाम आहे उहो दीन जे स्पिरिट ते बीठल आहे, इस्लाम जे स्पिरिट ते बीठल आहे। हू इमाम हुसैन वांगुरु शहीद थियण जे लाइ तयारु आहिनि, ऐं इन जे करे इसराइल खे वॾो ख़तरो आहे त हुनजो तल अबीब जेको आहे उहो हिकु ॾींहुं हिरोशिमा थी सघे थो। बहरहाल इन ॻाल्हि सां मां ही तबसरो ख़तमु थो करियां, ऐं वरी का अपडेट ईंदी त वरी पाण मिलंदासीं।